होम टैब जो ही आखिरी ऑप्शन एडिटिंग आहे। इन में असां पहिरें ऑप्शन फाइंडिंग ते ईंदासीं। फाइंड माना ॻोल्हण। Find and select specific text, formatting or type of information within the workbook. You can also replace the information with new. हाणे चए थो हिन में तव्हां को बि अखर या लफ़्ज़ ॻोल्हे सघो था। हाणे असां फाइंड ते क्लिक कंदासीं त ही हिकिड़ो डायलॉग बॉक्स आयो आहे। हाणे चए थो फाइंड वाट, हिते लिखिजी वियो आहे। चवांसि थो त तैमूर ॻोल्हे ॾेखार। तैमूर लफ़्ज़ लिखी असां फाइंड नेक्स्ट ते जीअं ई क्लिक कंदासीं ही तव्हां ॾिसो त ॾिठो तैमूर लफ़्ज़ हाईलाइट थी वियो आहे। हाणे असां फाइंड नेक्स्ट खे क्लिक कंदासीं त आया छा ॿिए हंधि तैमूर लिखियलु आहे या न। त चए थो वर्ड हैज़ फिनिश्ड सर्चिंग द डॉक्यूमेंट। वर्ड फिनिश करे छॾियो आहे ॻोल्हे डॉक्यूमेंट खे, ॿिए हंधि किथे बि तैमूर लिखियलु न आहे। ओके। उन खां हेठां रिप्लेस ऑप्शन आहे। रिप्लेस जो मतिलबु हूंदो आहे त कंहिं हिकु नाले जे पारां, हिकु लफ़्ज़ जे पारां ॿियो को नालो ॾियणु। हाणे असांखे तैमूर जे पारां ॿियो कुझु लिखिणो आहे। फर्ज़ कयो लिखिणो आहे असांखे तनवीर। त पहिरीं तैमूर खे फाइंड कंदासीं। तैमूर फाइंड थी वियो। हाणे उन जी जॻह ते रिप्लेस कंदासीं तैमूर। तैमूर जी जॻह ते तनवीर। हाणे तव्हां ॾिठो त हिते तैमूर लिखियल उन जी जॻह ते तनवीर अची वियो। हाणे तनवीर त अची वियो। फर्ज़ कयो असां वटि जेके तनवीर आहिनि काफ़ी नाला लिखियल आहिनि। हिनखे असां कॉपी कयो। ही ॾिसो पिया त 5 नाला तनवीर लिखियल आहिनि। असां वरी फाइंड ऐं रिप्लेस कंदासीं त तनवीर जे पारां असांखे तैमूर लिखणा आहिनि। कुछ देर पहिरीं असां रिप्लेस बटन खे क्लिक कयो त हिकु दफ़ो असांजा नाला चेंज थिया। हिकु दफ़ो नालो चेंज थियो। हाणे रिप्लेस ऑल कंदासीं त हिक ई धक में तनवीर जे पारां तैमूर लिखजी ईंदा। हाणे तव्हां हिते तनवीर ॾिसी रहिया आहियो हिते। हाणे रिप्लेस ऑल कंदुसि, तव्हां ॾिठो त हिते सभु तैमूर थी विया। इन जो मक़सदु थियो त रिप्लेस ऑल सां हिक ई धक में असीं 100, 1000 जेतिरा बि लखे नाला हूंदा असीं चेंज करे सघूं था। उन खां अलावा गो टू, त कंहिं पेज ते पहुचणो हुजे, कंहिं सेक्शन ते पहुचणो हुजे त हिते असीं लिखंदासीं पेज नंबर 2 लिखी गो टू कंदासीं। पेज नंबर 2 ते पहुचंदासीं। पर असांजो हिकिड़ो ई पेज हींअर टाइप थियल आहे, 1 ऑफ 1 आहे। जेकॾहिं वधीक पेजिस हुजनि हा त पोइ असां पहुची सघूं हा। पोइ हिन सूरत में तव्हां हाणे ॾिसो ही काफ़ी पेजिस मां इंटर करे छॾिया आहिनि। हींअर 6 ऑफ 6 माना 6 पेज आहिनि। उन जे 6हें पेज ते कर्सर असांजो मौजूदु आहे। हींअर 1 ऑफ 6 हूंदो। 1 ऑफ 6 माना 6 पेज आहिनि। उन जे असां पहिरें पेज ते आहियूं। हाणे असां गो टू चवंदासीं त 5 पेज ते पहुच। हींअर तव्हां पहिरें पेज ते ॾिसी रहिया आहियो। गो टू ॾिसो हाणे 5 पेज ते पहुची वियो। अहिड़े हिसाब सां हिन खे पेजनि जी नेविगेशन वग़ैरह असीं कंदा आहियूं। अहिड़े नमूने बुक मार्क बि करे सघूं था। त बुक मार्क कहिड़ी, जेकॾहिं बुक मार्क ठहियल हूंदियूं असांजूं त उहे असां इन में पहुची सघंदासीं। अॻिते हली असां बुक मार्क्स ठाहींदासीं, कमेंट्स ठाहींदासीं, फुटनोट वग़ैरह इन्हनि ते कमु कंदासीं। पोइ इन्हनि ते वरी असीं ईंदासीं। अहिड़े हिसाब सां असांजो ही फाइंड ऐं रिप्लेस कमु कंदा आहिनि। उन खां अलावा आहे ही सिलेक्ट ऑल। सिलेक्ट ऑल जो मक़सदु आहे त सभु शयूं सिलेक्ट करणु। हिते असां कुझु ऑब्जेक्ट वग़ैरह बि लिखूंसि था, रखूंसि था। हीअ असां ऑब्जेक्ट रखियो। हाणे सिलेक्ट ऑल में था वञूं। सिलेक्ट ऑल करण सां सिर्फ़ु अखर सिलेक्ट थिया आहिनि, ऑब्जेक्ट सिलेक्ट न थियो आहे। ऑब्जेक्ट ॾिसो पिया आज़ादु आहे। माना असांखे ख़बर पई त हिन मथे ऑप्शन सां सिर्फ़ु अखर टेक्स्ट असां सिलेक्ट करे सघंदा आहियूं। सिलेक्ट ऑब्जेक्ट्स, असां पर्टिकुलर के ऑब्जेक्ट सिलेक्ट करणा हुजनि त हिन खे क्लिक कंदासीं। हाणे तव्हां ॾिसो हीअ त अखर सिलेक्ट थिया, हीअ ऑब्जेक्ट सिलेक्ट न थियो। जेकॾहिं ऑब्जेक्ट ते क्लिक कंदासीं त असां ऑब्जेक्ट खे सिलेक्ट कयोसीं।
उन खां अलावा सिलेक्ट टेक्स्ट विथ सिमिलर फॉर्मेटिंग। हाणे सिमिलर फॉर्मेटिंग माना एक जहिड़ी डिज़ाइनिंग में, एक जहिड़े फॉन्ट में, एक जहिड़े स्टाइल में जेके बि हुजनि उन जे थ्रू असां का शइ सिलेक्ट करे सघूं था। अखर हाणे ही ॿ अखर मूं सिलेक्ट कया आहिनि, इन्हनि खे ही स्टाइल ॾिनोसीं, फॉन्ट जो कलर ॾिनोसीं। हाणे ही असांजा ॿ नाला आहिनि, इन जे विच में हिकिड़ो वरी ॿियो नालो था लिखूं, पर उहो आम लिखाई में हूंदो। हाणे सिलेक्ट टेक्स्ट विथ सिमिलर फॉर्मेटिंग, हाणे जेके सिमिलर फॉर्मेटिंग वारा हुआ उहे माना हिते चेंज थी विया, हिते सिलेक्ट थी विया। हाणे हिकिड़ो ही कारे माना अखरनि में हुआ, ब्लैक में हुआ त उहे सिलेक्ट थिया, ही बि ब्लैक अखरनि में हो, ही बि असांजा ब्लैक अखरनि में आहिनि। बाक़ी ही असांजा येलो अखरनि में आहिनि, उहे सिलेक्ट न थिया, उहा सिमिलर फॉर्मेटिंग न थी असांजी। अहिड़े हिसाब सां ही असांजो एडिटिंग ऑप्शन आहे, जेको होम टैब जो आख़िरी ऑप्शन हो।